HRJDO न्यूज़ के ताज़ा तरीन अपडेट्स खबरों जो सिलसिलो जारी है। अपडेट कयूं पिया बान सैयदाबाद खां, जिते HRJDO न्यूज़ की रिपोर्टर फैसल शहजाद मुताबिक बान सैयदाबाद में मिसकीन पौरतन के प्लाट ब्रोकरन ऐं साफ़ियन खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। जी जीअं त साहबी अकरम मेमून असां सां फ्रॉड कयो, असांजे घर भञाई ऐं असांखे चयाईं त तव्हांखे 20 ॾींहंनि में पेमेंट सॼी क्लियर करे ईंदसि। पाण असांजे घर में अची करे असांखे घर मां उथारियईं ऐं पोइ असांजे घर भञाई ऐं बाद में जॾहिं असां उन ॾे वियासीं 20 ॾींहंनि खां पोइ त वरी उन असांखे 10 लखनि जा कूड़ा चेक ॾिना, जेके असां पास कराया, पास न थिया ऐं पोइ वरी असां उन ते मेमो हणायो। मेमो हणाए त वरी असां उन ते FIR कराई आहे त हाणे जीअं साहबी अकरम मेमो चए थो त हे चेक मुंहिंजा न आहिनि, दस्तावेज़ मुंहिंजा न आहिनि ऐं तव्हांखे पैसा कोन ॾींदा। केस तव्हां हथु खणो न, तव्हांखे मां बदिराईंदसि, कूड़ा केस तव्हां ते हणी तव्हांखे बदिराईंदसि या तव्हांखे माराईंदसि। तफ़सील मूजिब बान सैयदाबाद के रहवासी गरीब मिसकिन पौरत मोहम्मद सोराब लगारी अनवर लगारी पंहिंजी फैमिली सां गॾु एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ब्रोकर साफ़ी अकरम मेमून असां धोखो करे असांजो घर खपाए, असां फ़ैसिलो करे 36 लखनि जो चई असांखे 10 लखनि जा 2 चेक ॾिना ऐं बाक़ी चयूं तव्हांखे 16 लख बाद में ॾींदुसि। वरी असांजा इहे ई ॾिनल 2 चेक ॾेई वियो, उहे चेक पास न थिया। जिन चेकनि ते असां बैंक में मेमू लॻाए घोटकी कोर्ट मां ऑर्डर वठी घोटकी में संदसि मथां केस दाख़िल कयो। हाणे उहो असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे त केस त हथु खणो न त मां तव्हांखे कूड़नि केसनि में फासाए गिरफ़्तार कराईंदुसि। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।